नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मसूद बुरगड़ी में खबर ॾींदड़ मसूद बुरगड़ी बरसां हैदराबाद बाईपास ते 9 फरवरी ते पीडीएम जे ऐलानियल जलसे के कामयाब करण लाइ पीपी क़यादत जो तैयारियूं ज़ोर शोर सां शुरू कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां मसूद बुरगड़ी बरसां हैदराबाद बाईपास ते पीपी अॻाणनि PS 63 जे MPA शर्जिल इनाम मेमून PS 62 जे MPA ॾियाम खान शोरो पारां हैदराबाद बाईपास ते पीडीएम जे जलसे के कामयाब करण लाइ इस्तक़बालिया कैंपूं लगायूं वयूं आहिनि। उन मौके ते कैंप ते मौजूद यूसी अटड़ी अॻूणो चेयरमैन सैयद कामिल शाह, यूसी अटड़ी जे सदर मोहम्मद अली बिरोई, बशीर बिरोई, अजीम बरहाम, मोहम्मद अली गाओ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 9 तारीख़ ते हैदराबाद बाईपास ते रथल जलसो तारीख़ी जलसो हूंदो, जंहिंमें लखनि जी तइदाद में पीपी अॻवान ऐं पीपी जा जियाला भरपूर नमूने शरीक थी जलसे खे कामयाब कंदा। साईं इंशाल्लाह 9 फरवरी ते पीडीएम जे जलसे के PS 62 PS 63 ऐं साईं असांजो पीर अमजद शाह जीलानी तंज़ीम जो सदर आहे ऐं मीर शेर अहमद टालपुर साहब जनरल सेक्रेटरी आहे। इन्हनि तमामु मीटिंगूं जेके घुरायूं अथनि, हर हफ़्ते मीटिंग पई थिए ऐं जेको ज़िलो हैदराबाद इन में भरपूर शिरकत कंदी। तक़रीबन जलसे ग्राउंड के भरण वारा त पंहिंजा असांजा 62 टे काफ़ी आहिनि, पर ॿिया बि दोस्त अचनि था त उन्हनि खे असां वेलकम चऊं था। पीटीएम जा मौला फज़ल रहमान नादी मरियम साहिब आहे जेके बि ईंदा। बाक़ी इंशाल्लाह इहो पिंडाल असां ई भरे ॾेखारींदासीं तव्हांखे। जेको लॻल आहे PS 62 ऐं PS 63 PS 62 जो असांजो MP आहे मोहतरम जनाब शर्जी पंहिंजो जाम खान शोरो साहब ऐं PS 63 जो MP आहे शर्जील इनाम मेमण साहब। हीउ जेको असां कैंप लॻायो इस्तक़बालिया कैंप आहे ऐं असांजो MP जेको शर्जील इनाम मेमण आहे उनजो फर्ज़ंद आहे रावल शर्जील मेमण। उन्हनि जी महिनत जेका ॾींहुं राति जारी आहे, 24 कलाक हाउस ते वेठा आहिनि, UC वाइज़ मीटिंगूं घुराए रहिया आहिनि ऐं उन खां अलावा तनज़ीम जूं मीटिंगूं आहिनि, सिपाह यूथ मदर विंग, हर तरीक़े सां हर लिहाज़ सां कोशिशि उन्हनि जी ॾींहुं राति जारी आहे त असां कंहिं तरीक़े सां हिन जलसे खे हिन प्रोग्राम खे कामयाबु करियूं। छो त हीउ पीडीएम जो जलसो आहे ऐं असां त ख़ुशनसीब आहियूं जेको असां हैदराबाद वारनि खे इहा मेज़बानी मिली आहे, इहो तोहफ़ो इहा असांखे मिली आहे ऐं असांजी कोशिशि इहा ई रहंदी त असां हिन जलसे खे सुठे नमूने सां कामयाबु करियूं ऐं वधि खां वधि माण्हुनि जी शिरकत थिए ऐं जलसो इंशाल्लाह कामयाबु थींदो। ॻाल्हि इहो ई आहे त तमामु इहो जलसे जो जेको असांखे त PS 63 जा माण्हुनि खां ई भरिजी वेंदो। ॿियनि माण्हुनि खे गुज़ारिश था कयूं त पंहिंजो बंदोबस्तु करे कुर्सियूं पंहिंजा घरां खणी अचनि त बहितर अथनि, मथां जाइ न मिले। PS 63 में एतिरा गाॾियूं आहिनि, घटि में घटि 3000 खनि गाॾियूं कया आहिनि। रावल शर्जील साहब शर्जील इनाम मेमण साहब जो फर्ज़ंद आहे, उन करे छॾिया वॾो बंदोबस्तु करे छॾियो आहे। एतिरो आहे बाक़ी अलाह ख़ैरु कंदो इंशाल्लाह। तव्हां ॾिसंदो जेके बि पीडीएम जा जलसा थिया सभिनि खां ई वधीक थी। ये कैंप MPA जाम खान शोरो कैंप खोली आहे, हुन पासे हिन पासे खोली आहे शर्जील इनाम मेमण साहब। असांजो हिन वक़्तु वेठा आहियूं असां, हीअ कैंप आहे शर्जील इनाम मेमण जे। हीअ असांजूं पहिरीं जेके 4 यूसियूं हींअर जाम ॾियनि से शर्जील मेमण ॾे हुयूं, ते असां हींअर बि असांजी मोहबत हुअनि तक में टुटल हुयूं, पर हीअं सम्झो असां शर्जील मेमण सां गॾु आहियूं। असांजो भाउ आहे। बाक़ी हिन जलसे गाह खे 2 तक जेको PS 62 PS 63 भरींदा, शायदि एतिरो पूरे सिंध जा माण्हू गॾु थींदे, हीअ 2 तक एतिरा माण्हू गॾु कंदा। इंशाल्लाह ताला हीउ प्रोग्राम कामयाबु थींदो। हीउ जलसो बिलावल भुट्टे जो आहे। हीअ नुमाइंदगी जेकी मिली आहे असांखे मिली आहे। हीअ मेज़बानी PS 62 PS 63 खे मिली आहे। हीअ मेज़बानी असां निभाईंदासीं इंशाल्लाह ताला। हीउ जलसो असां कामयाबु कंदा। चौक आहे हैदराबाद बाईपास जो, त हिन बाईपास चौक ते 2 कैंप असांजो लॻल आहिनि। हिकिड़ी जाम खान शोरो साहब जी आहे, ॿी असांजी जेका आहे लॻी पई आहे कैंप शर्जील इनाम मेमण साहब जी। त असां वेलकम लाइ जेको आहे 8 ॾींहं पहिरीं तक़रीबन 10 ॾींहं पहिरीं असां कैंप जेको आहे लॻाए छॾियूं त इंशाल्लाह जलसे जी भरपूर तयारियूं आहिनि। असां आवाम सां इहा ई गुज़ारिश कंदासीं त वधि खां वधि शिरकत कनि ऐं जेको हीउ जलसो थींदो तारीख़ी थींदो। त इंशाल्लाह असांजी फुल सपोर्ट आहे। PS 62 ऐं PS 63 असांजा 2 शहज़ादा आहिनि, 2 असांजा MP आहिनि। असांजो साईं तारिक शाह जामोर साहब उहो बि त लख इज़त इंशाल्लाह भरपूर शिरकत कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।